थर जी कोयल फौजिया सूमरो जी अॼु 4 सेप्टेम्बर ते 18 वर्सी मल्हाई पई वञे। खेसि नगर पार्कर लॻ ॻोठ वीरावा में नथू ख़ान सूमरे जे घर 1966 में जनम वरितो। बाद में वीरावा खां हिजरत करे खेसि टंडो महमद ख़ान जे शहर में बाक़ी ज़िंदगी गुज़ारी। तैलीम मैट्रिक हुई। उस्ताद गुलाम हुसैन कलेरी ऐं उस्ताद मजीद ख़ान खां सिख्या वठी 16 खां 17 साल जी उमिरि में गायकी जी दुनिया में क़दम रखियो। खेसि पहिरियों कलाम बेक़दरा क़दर न कई को। बेक़दरा क़दर न कई को, बेक़दरा क़दर न कई को, ख़बरों पांदे साजन से गड़ियूं, ख़बरों पांदे साजन से गड़ियूं मुझे। थर जी कोयल जो लक़ब माणींदड़ फौजिया सूमरो पंहिंजे मुड़ुसु शाइर मिसरी सठियो खां अलावा बिलावल ओठो, साईंदास चांद, रामचंद्र रायमी ऐं अली मोहम्मद ओडेराई समेत केतिरनि ई शाइरनि जा कलाम ॻाए ख़ूब दाद हासिल कई। आवाज़ में दर्द रखंदड़ फौजिया सूमरो 1987 में रेडियो पाकिस्तान ते नामवर ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा खेसि मुतारफ़ करायो ऐं बेदल मसरूर जी मदद सां PTV जे स्टेज ते क़दम रखियो। पाकिस्तान न पर ॿाहिरि मुल्कनि में सऊदी अरब, भारत, दुबई, शारजा, कतर समेत केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फ़न जा जलवा पिणु ॾेखारिया। ॿोलियुनि में बलोची, सराइकी, उर्दू, मारवाड़ी ऐं सिंधी ॿोली में पिणु केतिरनि ई दर्दीले आवाज़ में सुर विखरिया। खेसि चाहींदड़ दर्दीले आवाज़ के अॼु बि वॾे चाह सां ॿुधंदा आहिनि। ही आदिल जी सदा कन ॾेई ॿुध बेवफा, ही आदिल जी सदा कन ॾेई ॿुध बेवफा, मुंहिंजो तोखां सिवा मिठड़ा ॿियो केरु आ, मुंहिंजो तोखां सिवा जानी ॿियो केरु आ। नंढी उमिरि में कामयाबी माणींदड़ फौजिया सूमरो शाह लतीफ़ एवार्ड, शहबाज़ एवार्ड ऐं ॿिया खोड़ एवार्ड पंहिंजे नाव कया। थर प्रोडक्शन पारां मान मथाऊं कंदे खेसि ताजपोशी पिणु कई। फौजिया सूमरो मारवाड़ी ज़बान खे बि तमामु घणो ॻायो, जंहिंमें मशहूरु गीत लारी, ॾोरो, जोगीड़ा, श्रावण तीज, ॾातरियो ऐं ॿिया अनेक गीत, जंहिंमें ही गीत बि हिकु आहे। पर अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे, अॼु सिंध जी नाले वारी फ़नकारा फौजिया सूमरो जी वरसी खे कंहिं बि हुकूमती अमलदार, औक़ाफ़ खाते, सियासी, समाजी तोड़े अदीब या शाइर कंहिं बि यादि न रखियो ऐं को बि किथे खेसि यादि में प्रोग्राम बि न थियो, जंहिंजो सभ खां वधि अफ़सोस पोइरनि ऐं मदाहुनि खे थियो। अहिड़ी एवार्ड याफ़्ता आलमी ऐं अज़ीम फ़नकारा खे विसारणु इंतिहाई अफ़सोस ज़दा ऐं ॾुख भरियो अमल आहे। कैमरामैन टीम सां गॾु
सोच टीवी गड्डा कराची जे रिपोर्टर जयराम पड़ियार के इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।